फंक्शनल लीग खैरपुर जिले जो नायब सदर फंक्शनल लीग के अलविदा करे पीपी एमपीए नईम खरल ऐं अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह सां पीपी में शामिल थी वियो। पीपी एमपीए नईम खरल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सदोरो अबड़ो काफ़ी अरसे खां फंक्शनल लीग सां रहियो आहे, जेको फंक्शनल लीग मां मायूस थी पीपी में शामिल थियो आहे। सिंध वासियुनि जो मुस्तक़बिल पीपल्स पार्टी में आहे। पीपी हमेशह अवामी सियासत करे मक़बूलियत माणी आहे। अवाम बलदियाती इलेक्शन में टांगा पार्टियुनि खे रद्द करे छॾींदो। गंबट तालके में फंक्शनल लीग खे इलेक्शन में बीहण लाइ उम्मीदवार बि न मिलंदो। पीपी समूरी ज़िले में क्लीन स्वीप कंदी। फंक्शनल लीग मां माण्हू मायूस थी चुका आहिनि। होॾांहुं बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह पीपी एमपीए नईम खरल सां गंबट जे अहम शख़्सियतनि पिणु मुलाक़ात करे पीपी में शमूलियत कई आहे, जिन जा नाला राज़ में रखिया विया आहिनि।